जंहिंजे लाइ असांजा बचा पिया वधाइनि चयुमि ईअं छो आहे भलाड़े भिटाई त अखियुनि मां कुझु लुड़क वहाए चयाईं दुनिया जो दस्तूर ही आहे बस। मेहर जे ऑर्गेनाइजिंग कमेटी जा दोस्त अकरम मेमन साहब, आसिफ मेमन साहब, अब्दुल जब्बार मेमन साहब, अरसलान मेमन साहब, मोहसन मेमन साहब, रिजवान मेमन साहब, फ़हीम मेमन साहब, जाज़िम मेमन साहब, जुनैद मेमन साहब, अशरफ मेमन साहब, फैसल एजाज मेमन साहब ऐं दादू मेहर घोटकी ई जेके दुआबो पाठ सब खां कही आयल दोस्तन के हक़ मौजूद जीएसी मुखे इंतहाई खुशी थी है त मेहर ओयो दादू ओहो शहर है, दादू उहा सरजमीन है, उहा जगह है जैसे सिंध जा जेके शायर आहिनि, सिंध जा अदीब आहिनि, सिंध जो वियतनाम सॾीनि था। हिन शहर में उहा शख्सियत जनम वरितो जंहिं अरगूननि तुरखाननि सां वेड़ कई ऐं पंहिंजे वतन तां विढ़ंदे ढाणे में पीड़जी वियो। मखदूम बिलावल जो मकबरो तव्हांजे भरिसां आहे ऐं उन जी जदोजहद बिलावली तहरीक जेका हुई उहा ज़ालिम अरगूननि तुरखाननि जे ख़िलाफ़ हुई जंहिं हितां जे तागूती कुवतुनि खे भॼाए कढण जे लाइ पंहिंजो रोल प्ले कयो। उन दौर में महदवी तहरीक मीरा मोहम्मद जानपुरी हिकिड़ो चौगो ढोके आयो हो त आऊं अॼु जे दौर जो इमाम महदी आहियां ऐं हिते जॾहिं सिंध में आयो त ॾिसणा वाइसणा माण्हू हुन जा मुरीद थिया, पर मखदूम बिलावल हुनखे वाखो कयो, तूं ठग आहीं, गदार आहीं, धरती ऐं वतन जो वेरी आहीं, तोसां जंग आहे ऐं हुनखे भॼाए। उन जे सिले में मखदूम बिलावल खे छा मिलियो? घाणो मिलियो। हुनखे घाणे में शहीद कयो वियो। तव्हांजे ज़िले में ॿियो गाजी शाह पैदा थियो जंहिं बि धारियनि सां जंग कई ऐं कमांडर हो। हिते खुदाबाद मस्जिद आहे ऐं आदम कलोड़ो उन जो सरबराह हो जंहिं मियांवाल तहरीक शुरू कई। त ही ज़िलो जेको आहे ज़रखेज़ माण्हुनि जो ज़िलो आहे, बहादुर माण्हुनि जो ज़िलो आहे, अर्दन माण्हुनि जो ज़िलो आहे जिन सिर त ॾिनो आहे पर झुकिया न आहिनि। ऐं अॼु उहो जज़्बो मूंखे हिन दोस्तनि ऑर्गेनाइजिंग कमेटीअ जे दोस्तनि में नज़र आयो। हुननि जे अखियुनि में चमक नज़र आई, हुननि जे दिलि में उहा वसी मोहबत नज़र आई हिन पंहिंजे माण्हुनि सां ऐं वतन सां ऐं मेमणनि सां। उन करे हिन ज़िले जी अफ़वादियत पंहिंजी आहे, ही सदाई अॻुवाणी वारो रोल प्ले कयो अथसि ऐं मूंखे फ़ख़ुर आहे त ही नौजवान सॼी सिंध में मेमणनि जी क़यादत कंदा, अॻियां थींदा ऐं जदोजहद कंदा। सिंध मेमण तहत का बि सियासी पार्टी न आहे। सिंध मेमण तहत सोशल ऑर्गेनाइजेशन आहे, समाजी ऑर्गेनाइजेशन आहे। जेको बि असांजो दोस्त जंहिं बि सियासी पार्टीअ में आहे, पीपल्स पार्टीअ में आहे, मुस्लिम लीग में आहे, जीएस में आहे, जमा इस्लामिया में आहे, उते वेठो हुजे पर उते रोल प्ले करे जो उते हू चवनि त सियासत खे ही माण्हू इबादत थो सम्झे, गौर धंधो नथो सम्झे। छो त सियासत इबादत आहे ऐं असीं इबादत करण निकिता आहियूं ऐं इबादत ख़िदमत सां थींदी आहे, इबादत मोहबत सां थींदी आहे, इबादत प्यार सां थींदी आहे ऐं उहो प्यार जो पैगाम असां तव्हां वटि खणी आया आहियूं। उन करे असांखे उन तरफ़ वञणो आहे त असीं पंहिंजे बिरादरीअ खे
सॼी सिंध जे अंदरि कराची खां वठी कश्मीर ताईं हिकिड़ी लड़ीअ में, हिकिड़ी तस्बीह में, हिकिड़ी ज़ंजीर में गॾु खणी अचूं त जीअं असीं जेके सिंध जा मेमण आहियूं ऐं सिंध में मोहबतुनि जो मीनार अॾणु था चाहियूं, मुनज़िम हुजूं, मुतहिद हुजूं, ऑर्गनाइज़ हुजूं, त जीअं असीं पंहिंजे वतन जी, धरतीअ जी ऐं पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। इहो जज़्बो खणी हाजी अब्दुल रज़ाक ऐं असीं निकिता आहियूं त सितम की न साहिबो बग़ावत कबी, सितम गरला बरपा क़यामत कबी। असां कॾहिं कोन चाहींदासीं त असीं अमन पसंदि आहियूं ऐं तई असांजे बिरादरीअ माण्हुनि खे टारगेट कयो, कॾहिं कोन चाहींदासीं। असीं त मोहबत जे फ़लसफ़े खे खणी आया आहियूं। असीं त लतीफ़ जा पोइ लॻायूं त मोहबत पाए मन में रुंढा रोड़िया जिद दिल जो सराफन अणतुरिया खाए। असीं त उन जा पोइ लॻायूं। हू चवंदई तूं मचो वाता वराए अॻु अॻराई करे खता सोई खाए। पर इहो फ़लसफ़ो लतीफ़ असांखे पाण में चयो आहे, पर लतीफ़ धारियल न चयो आहे त सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार हण भाला विड़ भाकुरे आॾी ठाल में ठार मथां तेग तरार मार समझ। असांखे गुफ़्तगीअ जो सबब लतीफ़ कोन ॾिनो। इन करे असां पाण में मेठ ऐं मोहबत सां रहणु चाहियूं था, प्यार सां रहणु चाहियूं था, छो त असीं सॼी सिंध जे मेमणनि खे हिकिड़ो कुटुंब, हिकिड़ो घर, हिकिड़ी फैमिली तौरु ॾिसणु चाहियूं था। असांजा पाण में इख़्तिलाफ़ न हुजनि, छो त हिते असांजे समाज में अनाउनि जो जेको नांगु आहे, ताननि ऐं तुनकनि जो जेको नांगु आहे, इहो माण्हू खे तबाह ऐं बर्बाद थो करे छॾे। जंहिं माण्हूअ खे तव्हां तुनको ॾिनो, तानू हुयो, ज़िंदगीअ भर तव्हां सां कोन खणंदो। इन करे कोशिशि असांजी इहा हुजे त असीं इस्लाह वारी, प्यार वारी, मोहबत वारी ॿोली ॻाल्हायूं। इन करे असां पंहिंजे अज़ीज़नि खे, पंहिंजे दोस्तनि खे मेलियूं। 10 तारीख़ ते सिंध मेमण इत्तेहाद जो मरकज़ी कन्वेंशन आहे। ही कन्वेंशन तव्हांजे हिन इत्तेहाद जे लाइ हिकु वॾो पेश ख़ीमो साबित थींदो, पहिरियों क़दम हूंदो जेको सिंध जे अंदरि असर कंदो। इन करे असां जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त असीं सियासी पार्टी न आहियूं, उन करे उन ॾींहं ते असीं ऐं जेको कदम खणूं पिया, असांजो चेयरमैन जंहिं कदम खयो आहे त 10-12 एकड़ ज़मीन जेका आहे उन ते आगा खान जहिड़ी इस्पताल मंझियारी जे अंदरि ठाहिण जो संगे बुनियाद रखियो। त जीअं असां चेरकीअ जो, भलाईअ जो, चङाईअ जो अमल शुरू कयो ऐं मंझियारीअ खां पोइ असांजो टारगेट आहे त सॼी सिंध जे अंदरि ख़ैराती इस्पतालुनि जो ॼार विछायूं, सॼी सिंध जे अंदरि सुठनि स्कूलनि जो ॼार विछायूं, सॼी सिंध जे अंदरि लाइब्रेरियुनि जो, इल्म जो, शऊर जो, ॾाहप जो, इल्म जो ॼार विछायूं। ऐं उन सां गॾु असीं माण्हुनि में हौसलो ऐं हिमत पैदा कयूं त जीअं हू जीअण सिखनि ऐं पंहिंजे पेरनि ते बीहनि। इन करे मेमण इंसान जेको मंशूर आहे उहो को बि कोन्हे त असीं ज़ात परस्त आहियूं। बिरादरी असीं ज़रूरु आहियूं। बिरादरी पाण में गॾु छाजे लाइ थींदी आहे? घर जा भाती कोन हूंदा आहिनि जेके पाण में गॾु थींदा आहिनि, हुननि जा बि इख़्तिलाफ़ थींदा आहिनि। त असीं पाण में इस्लाह करण लाइ गॾु आहियूं, न कि असीं ज़ात परस्तीअ खे हवा ॾींदासीं। छो त असीं त पंहिंजे ॿियनि सभिनी माण्हुनि खे पंहिंजो मिट, पंहिंजो अज़ीज़ ऐं हॾ था सम्झूं, जीअं असीं पंहिंजे मेमणनि खे। इन करे असां नफ़रत नथा पखेड़ियूं, पर असां ज़ुल्म कोन सहंदासीं। असां इहो बि कोन खयो आहे त असांजे माण्हुनि खे बेगुनाह रस्तनि ते मारियो, फुरियो ऐं लुटियो। उन करे हीअ जेका असांजी मूवमेंट आहे उहा वॾी मूवमेंट आहे, हीअ वॾी जदोजहद आहे। तव्हां जे साम्हूं पियो आहे त लतीफ़ चयो आहे त 9 नीर 10 ॾावणियूं 15 पैंड पयास, बघाड़ियूं बदननि में लखे लोह लॻास, जॾहिं पिरी यादि प्यास त छिड़क छॾाई। माण्हू जॾहिं अज़म करे थो छॾे, वाइदो करे थो छॾे, त
त मूंखे मंज़िल ते रसणो आहे त हुनखे दुनिया जी का बि ताक़त कान रोकींदी। ससुई तव्हांजे साम्हूं मिसाल आहे। ऐं ससुई जे मज़ार ते वियो हुयमि। ससुई जेको पंधु वठी आई आहे जबल, उते आहे पब जबल, ऐं पब जबल एॾो ॾुखियो आहे जो हुनजो जेके पथर एॾा तिखा आहिनि जो को बि मर्द हो जबल क्रॉस कोन करे सघंदो आहे। पर ससुईअ तय करे छॾियो हो त मूंखे पुन्हुअ खे हासिल करिणो आहे त उहो जबल क्रॉस करे थी। साथी चए उठ वेरी ओठार वेरी वेरी थियण में ॾेर, चोथूं वेरी वाह थियो जंहिं लटिया पुन्हुअ पेर, छहों वेरी सिज थियो जंहिं उल्ही कई अवेर, छहों वेरी छप्पर थियो जो खिड़ियो न साईं वेर, सतूं वेरी चंड थियो जो खिड़ियो न साईं वेर, वाहेरे जी वेर छुली छॾ में छुपरे चखी सिज लहण ते आहे। हेतिरा मूंखे थ्रेड आहिनि, उठनि जा थ्रेड आहिनि, ॾेरनि जा थ्रेड आहिनि, जबल जा थ्रेड आहिनि, पर पोइ आऊं पंहिंजी जदोजहद, पंहिंजी महिनत, पंहिंजी जुस्तजू कान छॾींदुसि छो त मूंखे पुन्नु हासिल कयो। छा असीं चाहींदासीं त असीं पंहिंजे बिरादरीअ सां गॾु पंहिंजे धरती, पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि खे इहे लुटिजंदा ॾिसूं? हीअ जंग आहे, वॾी जंग आहे जेका मेमण बिरादरीअ खे किरदार अॻुवानी जो करणो पवंदो, छो त हीअ इस्लाही जंग आहे, हीअ इनकलाबी जंग आहे, हीअ भलाई ऐं चङाई जी जंग आहे। सॼी सिंध जो ऐं हींअर ताज़ो कराची थटे खां हेठि वियोसि केटी बंदर। केटी बंदर में 9 लख मेमण रहनि था। जितां अॻु में अली हसन टपी चूंडियो अवेस, हींअर अली हसन ज़रदारी चूंडियो। न उते अस्पताल आहे, न स्कूल आहे, न रोड आहे, न रस्तो आहे। माण्हू बीमार में वकोड़जी चुका आहिनि, लखे माण्हू रहनि था। रोड ठहियल पने जंहिं महिल बरसाति पएसी त उहे माण्हू कटिया पिया आहिनि, सॼी दुनिया खां कटिया। हीअ माण्हुनि जी हालत कई आहे असांजे हाकिमनि। लतीफ़ अहिड़नि माण्हुनि लाइ चयो आहे न, कुल्हे फट में कजरो, मथो उघाड़ो, भेनर कुॼाड़ो, बुरे हिन बंबोर। हीअ हालत आहे। उन करे असांखे सोचणो पवंदो, असांखे सम्झणो पवंदो। मूंखे हिकिड़ो लतीफ़ो यादि थो अचे। खूह को हुन में कुतो किरी पियो। जॾहिं पाणी खूह मां कढनि पिया त धप थी। पोइ कंहिं माण्हू वटि विया, हुनखे चयो पाणीअ में धपा छा करे? चई बा 2 डोल पाणी जा कढी 2 डोल कढी छॾी। वरी बि धप कान वञी। वरी ॿिए कंहिं वटि विया, उन चयो 6 डोल पाणी जा कढी 6 डोल पाणी जा कढी छॾी। धप वई कान। वरी कंहिं ॾाहे माण्हू वटि विया, उन चयो न मसालो छा आहे? जी बाबा मसालो इहो आहे त कुतो हुन में पाणी में पियो। जी बाबा जेसीं ताईं ने कुते खे पाणी मां न कढंदो तेसि ताईं धप न वेंदी। जेसीं ताईं मुर्दार तबिके खे सियासत मां बेदख़ल न कंदासीं तेसीं ताईं असांजो मुल्क में न थींदो। उन करे जंहिं जिते आयो, जंहिं पार्टीअ में आयो, उन में इनकलाबी तौर ते उते भले माण्हुनि जी चूंड कयो, उते इस्लाही जदोजहद कयो, उते इनकलाबी कदम खणो त माण्हू करप्ट न हुजे, चोर न हुजे, बिशनी न हुजे, ठग न हुजे। छो त ही जेको काफ़िलो आहे, ही काफ़िलो मोहबत जो काफ़िलो आहे। इन करे असांखे उन्हनि माण्हुनि जे किरदारनि खे ॾिसणो आहे, उन्हनि माण्हुनि लाइ जंग करणी आहे। हीअ रुगो मेमणनि लाइ जंग कान्हे, हीअ सॼी इंसान ज़ात लाइ जंग आहे, हिन धरतीअ लाइ जंग आहे, वतन लाइ जंग। ऐं असां हिन धरतीअ जा वारिस आहियूं। मेमण जेके आहिनि उहे हिन धरतीअ जा वारिस आहिनि, हिन मोहन जे दड़े ऐं सिंधू दरिया जी पैदावार। असांजे रगुनि में सिंधू दरिया जो पाणी पियल आहे। पर सिंधू दरिया जी कहिड़ी हालत आहे? उते वीरूं चढ़ी आयूं आहिनि। ऐं जॾहिं विस पिए त ॻाढ़े खां समुंड जूं वीरूं चढ़ी आयूं। लखे एकड़ ज़मीन समुंड जे हवाले थी वई आहे। सिंधूअ ते डेम ठहनि पिया, बंद वधिजनि पिया। असेंबलीअ में असांजा हाकिम निंड खाइनि पिया, डाइज़ी पाम खाइनि पिया, पुछण लाइ तयारु कोन। उन करे ही जेका वोट जी पर्ची आहे, इहा तव्हांजे बुख दर्द सुधारण लाइ आहे। उन करे अहिड़े माण्हू खे वोट ॾियो जेको गूंगो, ॿोड़ो ऐं अंधो न हुजे, पर जेको असेंबलीअ जे अंदरि तव्हांजो केस विढ़े, तव्हांजे हक़नि जे लाइ मैदान करे, जंग करे। साॻी तइलीम जी सूरत हाल आहे। तइलीम ते दुनिया में ख़र्च थींदो आहे
100%, असां वटि 1.5%, 0.5%, उन मां कहिड़ी तइलीम सुधरंदी? स्कूल आहे त फर्नीचर कोन्हे, फर्नीचर आहे त साइंस जो सामान कोन्हे, जाहिल ॼट असीं पैदा करे रखो। ही सभु पंहिंजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे अमेरिका पढ़ाईंदा, बर्तानिया पढ़ाईंदा, कराची में पढ़ाईंदा। असां वटि त तरह वसाइल कोन्हनि, असांजा ॿार त इन्हनि स्कूलनि में पढ़ंदा आहिनि। उन करे पंहिंजा जेके इदारा आहिनि, सिहत जा इदारा हुजनि, तइलीमी इदारा हुजनि, उन्हनि जी मालिकी कयो। तही माल कयो, तही धरतीअ जा धणी आहियो, तही टैक्स था ॾियो। छो त असीं जेका बि शइ वठूं था उनजो टैक्स था ॾियूं, असीं टैक्स पीअर आहियूं। ही जेका बि शयूं मिलियूं आहिनि, ही पाणी मिलियो आहे, ॿियो जो खंडु चांहि उन ते टैक्स कटिजो थो वञे। बजट उन मां थियूं ठहनि, रोड रस्ता उन मां था ठहनि, ऐं उन बजट जेको असांजे पघर मां आहिनि उन मां ही वरी पाण वञो लंडन अमेरिका में अयाशी कनि। उन करे हिननि माण्हुनि जी रस्ता रोक करणी पवंदी, करप्शन जी रस्ता रोक करणी पवंदी, सुठनि ईमानदार माण्हुनि जी खे अॻियां आणणो पवंदो। ऐं पोइ वोट जो हक़ तव्हांजो आहे, असीं था चूंडियूं। छो त अलाह साईं चए थो त जेका क़ौम पंहिंजी तक़दीर पाणे नथी बदिलाए, अहिड़ी क़ौम खे आउं बि कुझु कोन कंदुसि। उन करे असांखे पंहिंजी तक़दीर बदिलाइण जे लाइ सोचणो पवंदो। अलाह असांखे अकुल ॾिनो आहे। उन लाइ लतीफ़ चयो आहे त नंगियूं थी निकिरो, लालच छॾे लोभ, सुपेरियां जी सोभ निंडू कंदे न मिले, निंड कंदे कॾहिं बि सोभ कान मिले। ढिग लटवा धूल में अभी ॾिठासूं, ॾींहं मड़े ॾूं सोच लोच उथी लोच। लतीफ़ चए ज़िंदगी तव्हां ॿ ॾींहं, सॼी उमिरि केरु कोन जीअंदो, पर जेको माण्हू जीअंदो आहे ऐं माण्हुनि लाइ जीअंदो आहे, मेला उन ते हूंदा आहिनि, उन जे क़बर खे मान हूंदो आहे। लतीफ़ चए थो मिटीअ लधो मान, कोड़े कनि सलाम, अचो असण उनजी, उन्हनि माण्हुनि जे मिटीअ खे मान। उन करे असांखे पंहिंजे वतन, पंहिंजे बिरादरीअ जे जंग सां गॾु पंहिंजे वतन जी, पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त करणी पवंदी, जंग विड़ी पवंदी। असां वटि 70 साल खां जेके माण्हू आया आहिनि उहे चवंदा असीं सिंध खे जुदा कंदासीं। केरु पंहिंजी माउ खे जुदा करणु ॾींदो? केरु पंहिंजी माउ खे ॿ हथ कंदो? जंहिं घर में असीं रहूं था, केरु चए त निकिरी वञो घर मां, असीं ख़ाली कंदासीं? उन करे असांखे सोचणो पवंदो त ही साज़िशूं कहिड़ियूं आहिनि, ही छाजे करे साज़िशूं आहिनि। लखपाल न आहियूं पर लॼपाल आहियूं। असांजे हथनि में उभा वंज रहंदा, असां ई कराचीअ जा रखवाला आहियूं। असांखे पंहिंजे वतन जी रखवाली करणी पवंदी, ऐं उन लाइ अव्हांखे सिंध जे नौजवाननि खे कराचीअ जो रुख करणो पवंदो। मार्केट उते आहे, मल्टीनेशनल कंपनियूं उते आहिनि, इदारा उते आहिनि, रोज़गार जा वसीला उते आहिनि। उन करे असांजी सोच जेका आहे महदूद न हुजे, महदूद न हुजे। असांजी सोच वसी हुजणु खपे, ऐं उन वसी सोच जे बुनियाद ते असां ही सॼी सिंध जे माण्हुनि सां मोहबत जो काफ़िलो खणी अॻिते वधणु था चाहियूं, विज़डम था चाहियूं, इरादो था चाहियूं त असांजो विज़डम उहो हुजे जो माण्हुनि में एतमाद हुजे, माण्हुनि में अहसास हुजे। असां वटि जॾहिं इलावलदीन खिलजी दोदे सूमरे वारनि ते जंग मड़ी हुई त हुन खां मोकिलियऊंसि नियापो त तूं बागुल जो संग ॾे त असीं वापसि था हलिया वञूं। दोदे पंहिंजे सूमरनि जो लश्कर कठो कयो। पोइ उते कंहिं चयसि त भेण जो संग ॾे या छोका ॿानी ॾेई छॾ त जान त छुटे न। पोइ उते फ़क़ीर चयोसि चारण जर न खुटे कुंगरे, राव न सहन वेण, जे गोली वींदी गुजरे त सॾबी दोदल भेण। ऐं लतीफ़ चए थो हिकु जूई बि जोए, हिकु जूई बि जोए, छॾी कीन जवान अहिड़ा इंसान जेके नंगनि था ॾिसां। विढ़ंदे तुंहिंजे मारियो वींदे, विढ़ंदे तुंहिंजे मारियो वींदे, हिन धरतीअ तां वारियो वींदे, दोदा तुंहिंजो साह त वींदो पर माण्हूअ जो वेसाह न। असीं उहो वेसाह पैदा करणा आहिनि। मौत हिकिड़े ॾींहुं अचिणो आहे, एक्सीडेंट मरी वेंदासीं, दिलि जे दौरे मरी वेंदासीं, पर हिकिड़ी हिस्ट्री, हिकिड़ी तारीख़, हिकिड़े पंहिंजे क़ौम खे कदम वधाए वञूं, उन्हनि खे मुनज़िम करे वञूं, इहो असांजो फर्ज़ आहे। उन करे असांखे सॼी काइनात खे खणी हलणो आहे, असांखे सॼी काइनात खे खणी हलणो आहे, सॼी दुनिया खे खणी हलणो आहे। मोहबतुनि जा पैगाम, पर उन लाइ ॾाहप खपे, उन लाइ अकुल खपे,
बेवकूफ़ माण्हू जेको अॻियां कबो त माराईंदो। लतीफ़ चए थो त वियाजे अमी कॾे मुंहुं काओ ॾेई तिन सुकूं सोचे कढूं पाताला पेई पसंदा सही अमुल खणी जी सम्झ में ईंदे मास्क न पाए ईंदे त ॾे डर ऐं वांगू तुंहिंजूं अखियूं कढी छॾी। इन करे ॾाहे माण्हुनि खां सलाह जो रस्तो ॾे। चए थो तारे ऐं तराज़ खे मजा मौज मला दाहूं कनि दरिया में ऊने जा आगाह सूहन जी सलाह वठ त वीर लंघे। जी सूहन खां सलाह वठंदे त वीर लंघे। डूंगर ॾॾा लूण मूं पारखूं पुछिया जा हलंदी हेकली सा ताकुन संदी तूण हीअ औखी भूण सूहरीअ न सुधरी। जी बाबा ही ॾहनि माण्हुनि खां असां कान सुधरंदा। उन करे असां सभु कराची खां कश्मीर ताईं ही पंहिंजा ॾाहा गॾु कया आहिनि, दोस्त गॾु कया आहिनि, साथी गॾु कया आहिनि, महबूब गॾु कया आहिनि त जीअं असीं ही जेको असांजो लुटियल काफ़िलो आहे, ही जेको असांजो काफ़िलो आहे जंहिं ते राताहा लॻल आहिनि हिन धरतीअ ते वतन ते, उनजी मालिकी कीअं कयूं। पंहिंजे बिरादरीअ सां गॾु असांखे पंहिंजे धरतीअ जी मालिकी कयूं। छो त जॾहिं हिते इहो ज़मीनूं न हूंदियूं, हिते जा वसाइल न हूंदा त असीं रुॻो मेमण छा कंदासीं। उन करे असीं पंहिंजे धरतीअ खां धार कोन थींदासीं, वतन खां धार कोन थींदासीं। उन लाइ जंग करणी पवंदी। हिते 73% तेल थो निकिरे, 76% गैस थी निकिरे, कोयले जी कमाई आहे, अंधधुंध कोयलो आहे, रोज़ लोड शेडिंग आहे ऐं असांखे मिले कान। बंदर जी कमाई आहे, जेकॾहिं इहे वसाइल असांखे मिलनि त असांजो सिधो त सॼी पैरिस केतिरो गैस निकिरो, उन मां असांखे का रॉयल्टी कान थी मिले। असांजो त उहो गैस जेको फील्ड निकितो न, उन में असांजो सिंधी मुलूक नथा रखनि त उहो को सुठो थिए, उहे पंहिंजा वठी विया। उन करे ही सोचण जो मक़ाम आहे, ही सम्झण जो मक़ाम आहे, ही रुॻो ॻाल्हियूं न आहिनि, सोच करणी पवंदी। छो त सूरत सम्झ खे थींदा न बाबा, जॾहिं सम्झ हूंदी त सूरत थींदा न। उन करे असांखे लतीफ़ पंहिंजे शाइरीअ में ॿुधायो, अचो सूरत वारियूं करियूं सूर पचार, किनी घणा किनी थोरा नाहे सूरन धार, ॾिना जे दातार से मूं ढोली को हल कढंदो त तव्हांजे सूरन जो हल निकिरी पवंदो। इन करे 10 मार्च जेको आहे असांजे हिन इतिहाद जो पेश खीमू साबित थींदो, इनकलाबी कदम साबित थींदो। उन ॾींहं ते असांजो ऐलान कंदासीं त असीं सॼी सिंध जी ख़िदमत कंदासीं, हर लिहाज़ खां कंदासीं, कंहिं ज़ात पात जो फ़र्क़ु कोन रखंदासीं। मेमण बिरादरी हर अवल दस्ते जो किरदारु अदा कंदी। इन करे ई चंद गुज़ारिशूं हुयूं जेके तव्हां वटि खणी आयासीं त महिरबानी करे तव्हां सभिनि खे दावत आहे 10 मार्च ते पहिरीं जेको प्रोग्राम थींदो उहो थींदो इस्पताल जे इफ़्तिताह जो 11 बजे। जेका हाजी साहब 12 एकड़ ज़मीन डोनेट कई आहे इस्पताल खे, उनजो इफ़्तिताह थींदो। उन में कुझु ब्यूरोक्रेट, कुझु ऑफिसर, कुझु MPAs, कुझु अहिड़ा माण्हू मुख़ैर हज़रात ईंदा, उन्हनि जे मान में इस्तक़बालिया थींदी। उन खां पोइ असांजो डिनर थींदी। उन खां पोइ असांजो मेमण कन्वेंशन शुरू थींदो, जंहिंमें असांजो आइन खणी ॾियो, जंहिंमें ही जेको आइन कंहिं बि तंज़ीम जो, का बि तंज़ीम जेका हूंदी आहे रूल्स ऐं रेगुलेशन खां सवाइ न हलंदी आहे। जेकॾहिं हलंदी त उहा एडा क़सम ते हलंदी ऐं रिज़ल्ट न ॾींदी। इन करे हेसी ताईं असीं कीअं हलिया आहियूं। उन करे असांजी कोशिशि हुई त आइन अचे, ही आइन आयो आहे। जीअं पाकिस्तान जो मुल्क 73 जे आइन ते हले थो, मुस्लमान क़ुरान शरीफ़ ते हलनि था, ईअं असां मेमण हिन आइन ते हलंदा। ही तव्हांखे ॾियो था वञूं त हिन में तजवीज़ूं, रिथूं, राया पढ़ी खणी अचिजो त हिन में कहिड़ियूं शयूं रखिजनि, असांजे बिरादरी लाइ, समाज लाइ, सोसाइटी लाइ कहिड़ियूं शयूं भलियूं आहिनि, कहिड़ियूं ख़राब आहिनि। इहो आइन खणी आया आहियूं। उहो आइन मंशूर ऐं तयारी करे अचिबी त मुस्तक़बिल में मेमण ताद खे छा करणु खपे। उन लाइ तव्हां सभु दोस्त, पंहिंजा जेके ॾाहा दोस्त आहिनि, पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि, उन खां तजवीज़ूं, राया सभु लिखत में खणी अचो त ॻाल्हाइजो। छो त असांखे माण्हुनि खे चऊं था त बाबा ही जेको असीं कमु कयूं उहो सभिनि जे राय सां गॾियल करे। मेमण ताज कंहिं हिकिड़े फ़र्द जो या हिकिड़े कंहिं माण्हूअ जो तंज़ीम जो नालो न आहे, पर मेमण ताज 90 लख मेमणनि जो नालो आहे।
उन्हनि सभिनी खे हिनजी मालिकी करणी पवंदी घर जी तॾहिं मालिकी थींदी आहे जॾहिं हर फर्द घर खे पंहिंजो सम्झंदो उन करे ई मेमण तहार खे उन वे में उन रुख में उन तरीक़े सां असीं खणी वञणु था चाहियूं त जीअं असीं जेको मुनज़म थी सघूं ऐं मुतहिद थी सघूं ऐं इहो ई सफ़र आहे जेको असां सॼी सिंध में आउं हलियो आहियां घोटकीअ खां गंबट खां वरी उहो समुंड ते वियो आहियां अॼु तव्हां वटि आयो आहियां तव्हांजे दोस्तनि जेको असांजो इस्तक़बाल कयो दुआबे में मोहबत मिली वरी तव्हां जेके मोहबत मिली असीं त दादू वारनि जा हमेशह ज़िंदगी भर करती रहंदासीं ऐं तव्हां सां वाइदो था कयूं त हीउ जेको पटको आहे सिंध जी इज़त आहे सिंध जी अहमियत आहे सिंध जी अमानत आहे सिर कटबा आहिनि पर झुकबा कोन्हनि उन करे हिन पटके जी असीं रज ज़रूरु फ़क़ति आऊं ही शहर ते पंहिंजी जाइ वठंदुसि हमेशह हिकिड़ी मुल्क लाइ था लुड़क कई लाड़जनि हमेशह हिकिड़े पूर लाइ था सूर कई ताड़जनि जुबा अचनि था जीअ खे टुटनि था साज़ साथियो ओ जान बाज़ दोस्तो ओ दिल नवाज़ साथियो अचो त को बिलो करियूं बुलंद हौसलो करियूं जीऊं जीअं जहान में सरफराज़